सिंध में वधिक 19 केस रिपोर्ट। दादू में बि हिकु शख़्स खे कोरोना वायरस जी तस्दीक। सिंध में वधिक 19 केस साम्हूं अचण बाद सूबे अंदरि कोरोना केस जो अंग वधी 352 थी वियो। कोरोना वायरस जी वबा खे वधीक पकड़ण खां रोकण लाइ सिंध में लॉकडाउन शुरू। पाक फौज समेत कानून लागू कंदड़ इदारा हरकत में अची विया। लॉकडाउन दौरान भञगड़ी कंदड़नि खे हिरासत में वरितो वेंदो। लॉकडाउन दौरान सरकार तोड़े निजी इदारा बंदि रहंदा। मेडिकल स्टोर, सब्जी, फ्रूट, खीर समेत आम वाहपे वारे शयुनि जा दुकान खुलियल रहंदा। पाकिस्तान में कोरोना वायरस सां चौथी फौतगी मुतासिरनि जो मजमूई अंग 700 थी वियो। एपीके जे इतलात वारे सलाहकार राना अजमल वज़ीर सूबे में कोरोना वायरस जे मुबतला हिकु ॿिए मर्ज़ जी फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे, जंहिं खां पोइ सॼे मुल्क में कोरोना सां फौतगियुनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। सिंध हुकूमत जे हुकुम बाद सखर में एसएसपी सखर ऐं पाक आर्मीअ जो फ्लैग मार्च। सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस सबब सिंध खे लॉकडाउन करण वारे ऐलान बाद रात जो ही एसएसपी सखर ऐं पाक आर्मी रेंजर्स जो सखर में फ्लैग मार्च कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।